अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर सिकी लधो उनड़ जी। सईदाबाद इरिगेशन डिपार्टमेंट जी नाअहली ऐं करप्शन जा खुलियल सबूत। ख़बर मूजिब छाछड़े शाख खे हथरादियूं खंदियूं हणी दारोगा ऐं बेलदार पैसा वठी मनपसंद माण्हुनि खे पाणी विकिरो करण लॻा, जंहिंजे करे पुछड़े जा आबादगार सख़्तु परेशान आहिनि। जॾहिं त पुछड़े जे आबादगारनि जो पाणी न हुअण सबबि फसल बि सुकण लॻो, जॾहिं त SDO इरिगेशन साईं ॾिनो बि मुकमल ख़ामोश तमाशाई बणियल। वधीक ख़बरुनि जे अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।